अॼु बिल्कुलु पाकिस्तान सुपर लीग जो जेको फाइनल मैच थी रहियो आहे, जंहिंमें हैदराबाद किंग्समैन ऐं पिशावर ज़ल्मे विच में जेको आहे फाइनल मुक़ाबिलो थींदो। हैदराबाद जे शौक़ीननि जेको आहे बेसब्रीअ सां जेके इंतज़ारु करे रहिया, उनजे इंतज़ार जूं घड़ियूं हाणे ख़तमु थियण वारियूं आहिनि, छाकाणि त कुझु ई देरि खां पोइ हीउ जेको आहे इवेंट जो वॾो फाइनल थी रहियो आहे। सेमीफाइनल में हैदराबाद किंग्स मैन जेका टीम आहे, उन ज़बरदस्त कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो, ख़ासि करे जेको बॉलर आहे हुनैन खान आख़िरी ओवर में 6 रन्सूं जेके आहिनि मुख़ालिफ़ टीम खे न ठाहिण ॾिनियूं, जंहिंखां पोइ उहा टीम फाइनल में पहुची वई। अॼु हैदराबाद समेत जेको आहे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे ज़िले इंतिज़ामिया तरक़ा, ख़ासि करे मेयर काशिफ़ हुसैन शोरो पारां डी पार्क, हैदर चौक, बॉलीवुड मॉल, तारीख़ी स्टेडियम जेको न्याज़ स्टेडियम आहे, उन जॻह ते हैदराबाद जे ऑटोबान रोड समेत ॿियनि हंधनि ते 6 खां 7 जेके आहिनि उहे वॾियूं जेके आहिनि बोर्ड लॻाया विया आहिनि, जेका LCD जेके लॻाई वई, उनमें रांदीगरनि ऐं शौक़ीन जेके आहिनि उहे शाम जे टाइम ते पुॼंदा। शाम 7 वॻे इवेंट जो जेको आहे उहो फाइनल शुरू थींदो। इंतिज़ामिया जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि उहे वॾियूं कैमराऊं लॻाई वयूं आहिनि, जंहिंमें रांदि जेके मुक़ाबला जेके आहिनि उहे जेको फाइनल इवेंट थींदो उहो ॾेखारियो वेंदो। त हैदराबाद वासियुनि हुन ॻाल्हि जी जेको आहे इहा उमेदु लॻाई आहे त हैदराबाद किंग्स टीम, छाकाणि त उहा हैदराबाद जी टीम उहा हुनजी इब्तिदाई जेका थी उहा हिन ई न्याज़ स्टेडियम में थी। ऐं जेको मालिक आहे उहो पाण हैदराबाद सां तालुक़ु रखे थो, त हैदराबाद जे वासियुनि जेको आहे हिन इवेंट में जेको आहे कामयाबु बणण जा उनजी पंहिंजी फेवरेट टीम करार ॾिनो आहे, उहा हैदराबाद किंग्समैन ई आहे, जेका हिन फाइनल में जेको आहे शौक़ीननि जो चवणु आहे त उहा फाइनल में कामयाबी माणींदी आहे। उन्हनि इहे पिणु दुआऊं लॻायूं आहिनि हैदराबाद किंग्समैन हिन पाकिस्तान सुपर लीग जे हिन 11हों एडिशन जेको थी रहियो आहे उनजे फाइनल में कामयाबी माणींदी आहे। इहे पिणु उमेदूं लॻायूं आहिनि त पिशावर ज़ल्मे बि हिकु ज़बरदस्त टीम आहे, छाकाणि त उहा 3 भेरा इवेंट जा फाइनल खटे चुकी आहे। पर हिन दफ़े 13हों भेरो जेको 11हों एडिशन आहे पाकिस्तान सुपर लीग जो, उनमें हैदराबाद जी टीम जेका उहा पहिरियों दफ़ो आई, पहिरें दफ़े में फाइनल में पुॼी आहे। त इहा उमेदु लॻाई पई वञे त हैदराबाद जी टीम फेवरेट आहे, उहा इवेंट में कामयाबी माणे सघे थी।